गोट गुरल शाह खां गुलाम ला खास केली ऐं बाबू खास केली दोस्तनि फरमाइश आहे कि लती गोनी सां पेश था करियूं। ता कुदरत मुझे साईं जी हमरा को कुत्तो बगल में पोया कतार लगी पिया मानन जी 6 नंबर में लाशो कतार करे पिया अचन हमरा तो छुंगार पुंदी वञे कुत्तो बगल में छुंगार पुंदी हमरा डोड़ी अॻियां फिरी आहे हिकिड़ो ॿियो कस में चेता दे ख़बर आहे ख़ैर जो रूंदो वञी यार बस अदा इन ॻाल्हि खे छॾे अदाड़े बाबा आहे ख़ैर बनी असांजी ॻाल्हि त ॿुधाए हेतिरा माण्हू ई मयत पोयां पियो आहे त ख़ैर अदा ख़ैर इहो आहे इहो कुत्तो मुंहिंजे बगल में ॾिसी पियो अदा जे कुत्ते मुंहिंजी राति ज़ाल खे चक कयो उहा ज़ाल मुंहिंजी मरी वई अदाड़े तेसियूं ने अपराध ते महिरबानी कर पो इहो अॼोको कुत्तो मूंखे ॾे यार तूं लाइन ॾिस लाइन में वञी बीह लाइन में वञी बीह तूं लाइन में जेके आवे मुर्गी उहे बि कुत्ते जा सवाल ई हुआ